अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सी रहा खबर चाट भी हाँ खबर शामिल कंदासीं मटियारे में वाजिद अली खासकिरे की रिपोर्ट मुताबिक सरवरी जमात के रूहानी पेशवा MNA मटियारी मखदूम जमील ज़मा जो चवण आहे त 9 मई ते पाकिस्तान की अस्करी इदारनि ते हला कई वई। वो इंतहाई अफ़सोसनाक आहे। असांखे सोचणु घुर्जे त परियां मुल्क आहे, उन जी सलामती आहे, पोइ सियासत। मुल्क सलामत रहंदो त सियासत भी थींदी। एक सियासी पार्टीअ मां अहिड़ी शरपसंदी की उम्मीद न हुई। हिन चयो त 9 मई ते प्लानिंग तहत पाक फ़ौज की तनसियात के निशानो बणायो वियो। ईदन जा यादगार मसमार कया विया। हिन चयो त अहिड़ी क़ौम ॾोह में मुलवस शरपसंदनि खे वाकई सज़ा ॾिनी वञे या आईंदा केर बि अहिड़ी हरकत जी हिमत न करे। PPMNA मखदूम जमील ज़मा मटियारे में हाजी शहज़ाद मेमण जी चांहि जी दावत के मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाक़ी जेके उन में माण्हू मुलविस आहिनि उन्हनि खे जेकॾहिं केस साबित थो थिए त उन्हनि खे नाइल कजे, उन्हनि खे सज़ा ॾिजे। ऐं इहो चाहींदुसि वधीक कानून जेका ॻाल्हि करे न, मुंहिंजो मतिलबु त इहा तव्हीं आर्मीअ ते तनक़ीद पिया करियो या को ॿियो सुवाल पिया करियो। तनक़ीद करणु असीं सिर्फ़ु गवर्नमेंट खां पुछणु था चाहियूं त जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त का शइ कुझु न थी सघे न ॾिसो न, असीं चऊं था त थी सघे त या शायदि हिकिड़ी गवर्नमेंट जीअं छो जो इमरान ऐं जेको पीछे जेको न्यूज़ जो जेको झगड़ो हले पियो, छो जो हर केस में इमरान खान खे ज़मानत मिले पई, हर केस में ज़मानत मिले थी, भॼी वेंदो त ॿिए ॾींहुं ज़मानत थी वञे। सभिनी शइ खां इनाराफ़ थी हाणे आख़िर ॿियो को मनसूबो न बचियो त बाक़ी इहो मनसूबो बचियो। असां सरवरी जमात के प्लेटफार्म तां पाक फ़ौज सां इज़हार यकजहिया मटियारी ज़िले में एक कन्वेंशन कराए रहिया आहियूं। पूरी मुल्क ज़िले मां सञामत शिरकत कंदा। मखदूम जमील ज़मा जो चवणु हो त ही इलेक्शन जो साल आहे, पर जेकी मुल्क जा हालात कया विया आहिनि उन मुताबिक़ इलेक्शन हींअर न थियणु घुरिजे। चवां थो इलेक्शन 1 साल लाइ पोइ ते कया वञनि त जीअं मुल्की हालतूं सुधरी सघनि।